सोचो जेकॾहिं तव्हांजो इंटरनेट सेकंडनि में फिल्म डाउनलोड करे छॾे। हाणे इहो ख्वाब पाकिस्तान में हक़ीक़त बणजण वारो आहे। पाकिस्तान में तेज़ तरीन इंटरनेट फराहम करण लाइ हिकु अहम क़दम खंयो वियो आहे। हुकूमत तरफ़ां लॻभॻि 600 मेगा हर्ट्ज़ 5G स्पेक्ट्रम जी नीलामी कई वई आहे, जंहिंमें मुल्क जे वॾियुनि टेलीकॉम कंपनियुनि अरबे रुपयनि जी सीड़पकारी कई आहे। हिन नीलामीअ खां पोइ मोबाइल कंपनियुनि वटि उहे डिजिटल रस्ता मौजूदु हूंदा जंहिं ज़रिए 5A जी तेज़ रफ़्तार सिग्नल्स हलंदा। उन सां न रुगो इंटरनेट जी रफ़्तार केतिरा ई भेरा वधंदी, पर कॉल ड्रॉप जहिड़ा मसइला बि घटि थियण जो इम्कान आहे। 700 मेगा हर्ट्ज़ बैंड ख़ासि तौर ते दूर दराज़ इलाइक़नि ऐं इमारतुनि अंदरि बहितर सिग्नल फराहम कंदो। 2300 ऐं 2600 मेगा हर्ट्ज़ बैंड वॾनि शहरनि में वधंदड़ यूज़र्स ऐं वीडियो स्ट्रीमिंग खे बहितर बणाइण लाइ अहम आहिनि, जॾहिं त 3500 मेगा हर्ट्ज़ खे 5A जो गोल्डन बैंड चयो वञे थो, जेको मोबाइल ते बिजलीअ जी रफ़्तार जहिड़ो इंटरनेट फराहम कंदो। माहिरनि जो चवणु आहे त 5A टेक्नोलॉजीअ सां पाकिस्तान में डिजिटल मईशत, ऑनलाइन कारोबार ऐं जदीद टेक्नोलॉजीअ जी दुनिया में नवां दर खोलबा।